अस्सलाम वालेकुम दोस्तों, उदासी टेक यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पिरी प्यारनि खे दिल वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सिल्क पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार दिलचस्प थियण वारा आहिनि। छो त पंहिंजा ड्रामे में हाणे ॾिठो तव्हां त चाकर खान परेशान आहे ऐं होॾां जेको आहे सिकू वार्निंग ॾेई वियो आहे त मां पंहिंजो दुश्मन पाण मारींदुसि। छो त सिकू ख़बर पइजी वई आहे त चाकर खान खां कासिम भॼी वियो आहे। गुलशेर ॿुधायो हाणे चाकर खान इन फसाद खे रोकण जे लाइ वॾियूं कोशिशूं कंदो, पर वक़्ती तौर हू नाकाम थींदो। चाकर खान खे हाणे सम्झ में नथो अचे छा कयां। ऐं होॾां जेको आहे सालो बि मुआल आहे, उनजो शामिर, उनजो कातिल बि अञा ताईं न लथो आहे चाकर खान खे। चाकर खान हाणे सांवल सां मिली को न को गेम खेॾंदो, पर इहो सांवल ई आहे जेको कासिम खे पकड़े ईंदो। काफ़ी किस्तनि खां पोइ तव्हां ॾिसंदो त सांवल जेको आहे मुंहिंजे ख़्याल में 60 या 70 किस्त जे लॻभॻि सांवल ई कासिम खे पकड़े गेले खणी ईंदो ऐं चाकर खान जे साम्हूं अची फिटा कंदो। दोस्तों अॼु वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट्स तव्हांखे सुठी लॻे त उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हां जो पंहिंजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स वग़ैरह लॻभॻि लगातार मां ॾींदो रहंदो आहियां। अल्लाह हाफ़िज़।